संसार में सुहे बाहुन में कंगन नक में फुली छलावे रांगिरु झूमक सा कनठ अलाग चिहार सा सुहे ओता कसान जान ठही पटबो दखान सा कंदार हारी जमींदार सा सुहे उना खई बंदूक अदायो भोग थे लगो वाणियों त मगर हटाई वापार सा सुहे कपड़न सा को ठहे तको हार सिंगार सा पर ही ड्रिबाई महर हिक यार सा सुहे 30 साल पूरा थी विया 31 साल शुरू थियो अञा महबूब जो दीदार न थियो मैसेज पतो ए ड्रिबाई हाणे विसारे छॾ दिल खे पले छॾ ड्रिबाई चयो अल्लाह हिकु रसूल हिकु दिल हिकु महबूब हिकु ॾेई छॾीसीं ॾेई छॾीसीं हाणे कीअं पलिया शायरी जे अंदाज़ में जवाब ॾियारे मोकिले पियो तो सजण दिल कान पली थींदी हाणे मूंखां दिल कान वो पली थींदी विसारे छॾी तूं आ तुंहिंजी मर्ज़ी पुछी न पुछी तूं तुंहिंजी मर्ज़ी पर मूंखां दिल कान पली थींदी ओ सजण दिल कान पली थींदी विसारे छॾी तुंहिंजी मर्ज़ी पुछी न पुछी तूं तुंहिंजी मर्ज़ी पर मूंखां दिल कान पली थींदी ओ सजण दिल कान पली थींदी तोखे मालिक दिल जो कयोसी तोखे सिर जो वो साईं कयोसी तोखे मालिक दिल जो कयोसी तोखे सिर जो वो साईं कयोसी देखी न देखी तूं तुंहिंजी मर्ज़ी पुछी न पुछी तूं तुंहिंजी मर्ज़ी पर मूंखां दिल कान पली थींदी ओ सजण दिल कान पली थींदी मदीने पाक में दोस्तान बोला दीदार काके पढ़ो नूर काके पढ़ो नवीद काके पढ़ो साजिद काके पढ़ो शहर तबूक का ऐं दुबई का पठान मुख्तर साहब तोने अंगण खे बुहाया वेठो तुंहिंजे कसने में निहारिया वेठो तोने अंगण खे बुहाया वेठो तुंहिंजे कसने में निहारिया वेठो तुंहिंजे कसने में निहारिया वेठो
कसम ईसा जो कसम कुल नबियन सरवर जो कसम गद खेस जह साथ जो कसम मुखे जह दिया का आसो जमिली गद खेस जह साथ